दोस्तों शमन अली मीराली जो वाइल्ड नंबर 50 बंटरी ये तमाम बेहतरीन एल्बम है, मशहूर एल्बम है। एल्बम जो टाइटल है बेनकाब ना तू असां मलंगन जे अॻियां ईअं बेनकाब ना। हाणे तव्हांखे हिन जो इश्तिहार जेको आहे अख़बार वारो उहो तव्हांखे मां ॾेखारियां थो। ऐं हीअ इश्तिहार असांखे गूगल तां मिलिया आहिनि। काफ़ी दोस्त ॾिसणु चाहिनि त भले ॾिसी सघनि था, गूगल ते पयल आहिनि सभु अख़बारनि जा इश्तिहार। हिन में 4 एल्बम कढायल आहिनि। शमन जो अनवर विस्तरो आहे, हुमेरा चन्ना आहे, ही कुंड ते लिखियल आहे 1994। उन खां बाद ही 4 एल्बम हिन सां गॾु ॿिया बि आयल आहिनि ॿियनि फ़नकारनि जा। अनवर विस्तरो आहे, शमन अली ऐं फिदा हुसैन जमाली। हाणे हिन जा कलाम कहिड़ा आहिनि। पहिरियों कलाम आहे, न हुई निभाइणो मूंसां प्यार छो कई, प्यार करे पोइ इनकार छो कई। उन खां पोइ आहे, तूं असां मलंगनि जे अॻियां ईअं बेनकाब ना, वही धकड़े साहिब जो कलाम आहे। उन खां पोइ आहे धमाल आहे, कंदो सोना लाल सणाई, गौहर गदाई जो आहे। उन खां पोइ आहे, मां छो न रवां, इहो साईं बख्शल मीराली जो आहे। ऐं रोज़ सुबुह जो तुंहिंजो सोना जे न कयां दीदार, गुलाम कादिर घायल जो ज़बरदस्त कलाम आहे इहो, दिलि खे रोआरण वारो कलाम आहे। उन खां पोइ आहे बशीर बुके जो कलाम आहे, है गज़ब थी वियो दिलि थी धड़के, भलजां घुमी ॾिस तूं सिंध जा समूरा शहर, मुंहिंजी शिकारपुर कंदई दिलि में घर। उन खां पोइ ओरिया ओरिया लाल गुलाबी लब सोरिया, इहो अथव मुमताज़ चांडीअ जो कलाम, मुमताज़ मौलाई जेको अॼुकल्ह सॾाए थो। ऐं उन खां पोइ आहे, बरसाती मौसम आहे साकी शराब ॾे, इहो सिराज शाह जो कलाम आहे। उन खां पोइ आहे, मुंहिंजे हथड़नि खे ॾिस प्यारा, मूंखां मिठड़ा मुंहुं न मटाए तूं, छा चवंदा दुनिया वारा मूंखे सोना ईअं न सताए तूं। ज़बरदस्त ये कलाम पूरा थिया। एल्बम तमामु बहितरीनु आहे। टाइटल बेनकाब ना। इन सां गॾोगॾु हे साम्हूं शमन अली सां वेठल आहिनि ज़हूर ख़ान ज़ेबी आहे। ऐं ॿिए जो नालो फ़िलहाल नथो अचे, बाक़ी ज़हूर ख़ान ज़ेबी शमन सां वेठो आहे, वॾा शाबरदासी। ही तमामु बहितरीनु एल्बम आहे। उन खां पोइ तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं इन साॻे ई साल में आयल 1994 जो एल्बम आहे। वॉल्यूम नंबर आहे 4735 आहे, अची वियो साम्हूं तव्हांजे। ईद मुबारक, ही बि माना सियारे में आयल आहे एल्बम, सियारे में आयल आहे ऐं हिकु नए अंदाज़ में आहे। नओं अंदाज़ माना कोट बोर्ड पातो अथई। इश्तिहार बि साम्हूं आहे तव्हांजे। इन इश्तिहार में कुझु ॿिया बि एल्बम आहिनि। मिठू कच्छी आहे, पुराणो फ़नकार आहे। ही तव्हांजे साम्हूं अख़बार जो इश्तिहार, ही गूगल तां मिली था वञनि आसानी सां। पुराणा इश्तिहार जेके बि आहिनि न, मिठू कच्छिया ऐं सोज़ अली चांडे जो आहे। ही साम्हूं शमन अली, ठीकु आहे। ही ईद मुबारक आहे। हिन में ज़बरदस्त कलाम आहिनि। पहिरियों कलाम ई आहे त कहिड़ी ईद कयां तो सेवा सनम। ऐं उन खां पोइ आहे, ऐलान कयां थो। ऐलान कयां थो त कलाम आहे, पर इन जो सही तरीक़े सां माण्हू कीअं था ॾिसनि हिन कलाम खे। सिर साह तो ते मां पंहिंजो क़ुर्बान कयां थो, ठीकु आहे। शुरूआति ईअं आहे, हिकिड़ो ऐलान कयां थो त माण्हू सम्झंदा कोन था अलाए कहिड़ो कलाम आहे इहो ऐलान कयां थो, ठीकु आहे। ऐं घटि कर सिंगार सोना सियाणो थी सोच कर, इहो बि हिन में ई अथव कलाम। उन खां पोइ आहे, सूंहं मुंहिंजी कमज़ोरी आहे, प्यार मुंहिंजी मजबूरी आहे, यारो हयाती गुज़ारण लाइ हिकिड़ो सुहिणो सनम बि ज़रूरी आहे। मूंखे हाल पंहिंजे ते छॾे ॾे तूं, मूंखां हाल पहिरीं तूं पुछी छा कंदे, जहिड़ा ज़बरदस्त कलाम। उन खां पोइ आहे, सुख जे नथो ॾे यार मूंखे ॾुख ई सनम ॾे। उन खां पोइ आहे, लिकी थो करे इशारा ॾिसी न वठे को प्यारा,
सहंदो नाहे को प्यार वारनि खे। दोस्तों, तव्हांखे जेकॾहिं अहिड़ियूं शयूं ऐं अहिड़ियूं डिटेल्स तव्हांखे पसंदि आहे त क़ीमती राय पंहिंजी ज़रूरु कमेंट्स में मूंखे ॿुधाईंदा। ठीकु आहे दोस्तों।